अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं मीर समीर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब हिंगो जो यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां कंहिं बि साइट ते लाइव कीअं थी सघो था, उहो बि बिल्कुलु ई सिंपल तरीक़े सां। उन लाइ तव्हांखे हिकु एप्लीकेशन डाउनलोड करणी पवंदी। हलो त वीडियो खे स्टार्ट कयूं था। दोस्तों सभिनी खां पहिरियों तव्हांखे पंहिंजो प्ले स्टोर ओपन करणो पवंदो ऐं उते तव्हांखे टाइप करणो पवंदो कैमरा फाइल लाइव। इहे लिखियलु पियो, तव्हां ॾिसी सघो था। जीअं मां क्लिक कयां पियो हिन ते, अची वियो आहे। हिन डाउनलोड 1 मिलियन आहिनि। हाणे हलो त हिनखे ओपन कयूं था। जीअं तव्हां हिन एप्लीकेशन खे ओपन कंदव त हे तव्हांखे अहिड़े क़िस्म जो इंटरफेस ॾेखारींदो। हे कुझु प्रोसेसिंग वठे थो। जो तव्हांखे इलाही सारा ऑप्शन मिली वेंदा, जीअं यूट्यूब, लॉगिन विथ फेसबुक, ट्विटर ऐं इलाही सारा ॿिया ऑप्शन जितां हितां तव्हां ॾिसी सघो था। त हे ॿ ऑप्शन जेके हेठों आहिनि, कस्टम RTSP एंड कस्टम RTMP। हाणे हितां तव्हां जेको आहे RTSP ते क्लिक कंदव त तव्हांखे हितां लिंक घुरंदो URL ऐं हितां स्ट्रीमिंग की। हाणे जेकर तव्हां वटि DSLR आहे त DSLR जेको दॿो हूंदो उन दॿे ते तव्हांखे इहे की वई ऐं पासवर्ड मिली वेंदा। जेकर तव्हां यूट्यूब ते या फेसबुक ते लाइव थियणु चाहियो था त पोइ उनजो मां तव्हांखे लिंक कढण जो तरीक़ो ॿुधायां थो। त तव्हां पहिरियों क्रोमी ते वञिजो ऐं जीअं तव्हां वटि यूट्यूब जीअं ओपन थिए थो तव्हां हितां लाइव स्ट्रीमिंग ते क्लिक कंदो। जीअं तव्हां लाइव स्ट्रीमिंग ते क्लिक कंदो त हितां तव्हांखे ॿ ऑप्शन मिलंदा त सर्वर URL ऐं स्ट्रीमिंग की। हितां तव्हां हिन ॿिन्ही खे कॉपी करे उन में रखी करे तव्हां को बि वीडियो लाइव हलाए सघो था। जेकॾहिं तव्हां जेको पास्ट वीडियो मतिलबु रिकॉर्डिड वीडियो आहे उनखे बि तव्हां लाइव हलाए सघो था। हे जेके आहिनि हितां ॿई, हे ॿई एंड हे बि, इनखे तव्हां जेकॾहिं कॉपी करे हिन एप्लीकेशन में तव्हां रखो त तव्हांजो उहो लाइव थियणु शुरू थी वेंदो। दोस्तों जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। मुंहिंजे चैनल जो लिंक तव्हांखे मिलंदो डिस्क्रिप्शन में। मिलंदासीं इंशाल्लाह अहिड़ी इंटरेस्टिंग नई वीडियो सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।